जय झूलेलाल, मां द्वीप चेतनानी। तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। दुनिया में कोरोना वायरस जा मरीज़ 26,28,527 थिया। 1,83,424 जी थी कोरोना वायरस सां मौत। 7,84,986 कोरोना जा मरीज़ थिया ठीक। भारत में कोरोना सां मरण वारनि जी संख्या 681 थी। वड़ा प्रधान नरेंद्र मोदी 24 अप्रैल ते कंदो वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा पंचायती राज सां वार्तालाप। शेयर बाजार में सेंसेक्स 267 अंकनि जी थी बढ़त। फेसबुक जियो सां मुकेश अंबानी बणियो एशिया जो सभिनि खां शाहूकार व्यक्ति। नेपाल भारत जो व्यक्त कयो आभार। आहार में साओ मिर्च शामिल करण सां त्वचा में ईंदो आहे निखार, छो त हिन में हूंदो आहे विटामिन सी ऐं एंटीऑक्सीडेंट। कवि किशन चंद बेवस चयो आहे त कर दुनिया में दिल वडेरी, तू बि रहो मां बि रहां। आण मनोवृत्तीअ में फेरो, तूं बि रहो मां बि रहां। सिंधी समाज जो पहिरियों सिंधी ऑनलाइन डिजिटल चैनल सिंधी संगत मुंबई द्वारा www.sindhisangat.tv शुरू कयो वियो आहे। सिंधी संगत जे पारां असां शुरू कयो आहे नओं डिजिटल चैनल सिंधी संगत.tv। जीअं ई उन में लॉगिन कंदा त ॾिसंदा विलायती घोट जी ॻोल्हा टेलीफिल्म। हिन टेलीफिल्म जी कहाणी लिखी आहे श्रीमती सुंदरी उत्तमचंदानी। असांजी सिंधी समाज में हर का माउ चाहे थी त मुंहिंजी धीउ पणिजे त कंहिं विलायत में रहंदड़ ऐं छोकिरे सां। ऐं ईअं ई मीना पंहिंजी धीउ सिलीअ खे वठी हिंदुस्तान में आई आहे, बॉम्बे में पंहिंजी साहेड़ी जे घर। ऐं पोइ ही ॿई गॾिजी पंहिंजी सिलीअ लाइ ॻोल्ही छोकिरो जेको रहंदो हुजे विलायत में। ऐं पोइ ॾिसो ही कहिड़ी दिलचस्प कहाणी कीअं अॻिते थी वधे, तव्हां सभिनी खे पंहिंजे दिलि सां ॻाल्हि लॻंदी। त अॼु ई ताईं लॉगिन कयो ऐं ॾिसो हीअ फिल्म। हिन फिल्म में मूं, मुंहिंजी मम्मी सुंदरी उत्तमचंदानी ऐं मुंहिंजी धीउ मूमल टिनी अदाकारी कई आहे। ऐं सचमुच त टिनि पीढ़ियुनि जो इहो सिंधीअ में पहिरियों कमु थींदो जेको बिल्कुलु तारीख़ी थींदो। सो तव्हां बि ज़रूरु ॾिसो, ॿियनि खे ॿुधायो, छो जो सिंधी पखड़ियल आहियूं हर हंधि। इन लाइ असां सभिनी ते इहा जवाबदारी आहे त हिननि ॻाल्हियुनि जी ख़बरचार हिन चैनल सिंधी संगत.tv डिजिटल चैनल जी ख़बर सभिनी ताईं कीअं पहुचाईंदासीं, जेकॾहिं असीं उन्हनि सां पंहिंजी इहा फिल्म ॾिसी ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं पंहिंजो रायो ॾेई करे उनखे ॿुधाईंदासीं। त असांजो डिजिटल सिंधी चैनल शुरू थी वियो आहे। जीअं ॿिया चैनल आहिनि एमेज़ॉन जो प्राइम, नेटफ्लिक्स, ज़ी5, हॉटस्टार, तीअं असांजो बि हिकु सिंधी चैनल आहे सिंधी संगत.tv। रायपुर में कूलर, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग, मिठाई, सीमेंट, शीखूं, स्टेशनरी, ऑटोमोबाइल पार्ट जी दुकाननि खे सरकारी नियमनि सां खोलण जी ॾिनी वई रज़ामंदी। मिथुन चक्रवर्ती जे मथां टुटो ॾुखनि जो पहाड़। पिता बसंत कुमार चक्रवर्ती जो थियो मुंबई में निधन। IMCR जो मञणु आहे त 30 अप्रैल ताईं हिन कोरोना वायरस जो ॾिसण ईंदो तेज़ीअ सां प्रसार। इन खां पोइ इन जो ग्राफ हेठि थियण लॻंदो। रेमो डिसूज़ा हाणे डांस फिल्मुनि जी जॻह ते ठाहे रहियो आहे स्पोर्ट्स ड्रामा। लॉकडाउन बदिलियो आहे पढ़ाईअ जो तरीक़ो। पहिरियों ॿारनि खे ॾींदा हुआ मोबाइल खां परे रहण जी नसीहत,
हाणे मोबाइल ते कराइनि था पढ़ाई। सोन चांदीअ जो हले थो मंदीअ जो दौर। घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।